वॾी महिरबानी नसीर साहब, पर जेको अख्तर दरगाही साहब चयो त जंहिं शाइर जी राग सां वाक़फ़ियत न आहे उहो शायदि काफ़ी न लिखी सघे। मूंखे हाणे वाक़ई इहो महसूसु थिए थो त असां वटि जेके मौजूदा शाइर आहिनि उन मां घणाई उन्हनि शाइरनि जी आहे जेके राग जी उन रिवायत खां नावाक़िफ़ आहिनि या ओतिरी वाक़फ़ियत कान्हे। मां गुज़ारिश कंदसि वरी अख्तर साहब खे पंहिंजी गुफ़्तगू खे अॻिते वधाइनि। वॾी महिरबानी नसीर साईं, तमामु ख़ूबसूरत जदीद काफ़ीअ जे हवाले सां ॻाल्हियूं कयूं ऐं मुंहिंजा त सीनियर आहिनि ऐं तमामु घणो एतिराम आहे नसीर साईं खां, तमामु घणो सिखिया आहियूं। असल में हाणे असांखे काफ़ी जे हवाले सां कुझु ॿियूं शयूं डिस्कस करणु घुरिजनि, तय बि करणु घुरिजे त काफ़ी आहे छा ऐं काफ़ी कीअं लिखिजे, काफ़ी लाइ कहिड़ी बुनियादी शयूं आहिनि। पहिरीं ॻाल्हि त काफ़ी इन करे असांजे इल्मी अदबी हलकनि में ख़ासि तौर जदीद शाइरनि में इन करे नथी लिखिजी वञे त उनजो सुर सां ऐं राग सां सभिनी जो तालुक़ु न आहे। जॾहिं बि सुर खां काफ़ी निकिरी वई, कटिजी वई, त उहा शाइर जॾहिं सुर खां राग खां घणो कटियल रहिया त पोइ काफ़ी बि महदूद थी वई। जेसि ताईं शाइर ॻाइणो पियो त काफ़ी लिखिजे पई, पोइ पाण ॻाए पियो त उन ते काफ़ी लिखे बि पियो। त पहिरीं ॻाल्हि त काफ़ी झुंगारे लिखिबी आहे ऐं उन मौसीक़ी जे तार ते लिखिबी आहे, काफ़ी न उर्ज़ ते थी फाड़े न छंद ते। काफ़ीअ जो जेको रिदिम आहे उहो मौसीक़ी वारो रिदिम आहे, तार वारो आहे ऐं उनजो तालुक़ु मात्रा सां आहे। टाइम ऐं ले मात्रा जो जेको मौसीक़ी में थींदो आहे त जेको टेम्पो आहे सर्किल वारो, टाइम वारो, मात्राउनि वारो, वक़्त खे ॾियण वारो, लफ़्ज़नि खे न टाइम जे हिसाब सां, त काफ़ी जो वधीक दारो मदार उन ई ताईं जिते रिदिम जो तालुक़ु म्यूज़िक में आहे। उन में जेको आहे सो हता की उर्द ते बि काफ़ियूं लिखी वियूं आहिनि, छंद ते बि लिखी वियूं आहिनि ऐं उहे ॻाए बि सघजनि थियूं पियूं, छो त उन में काफ़ी जो मिज़ाज जे करे आहे। त हाणे हिकु त टेक्निकली इहो आहे त काफ़ी खे म्यूज़िक जे धुन खे ज़हन में रखी करे ॻाए करे उन में चइबो आहे। ऐं ॿियो काफ़ी जो जेको घाड़ेटो आहे उहो बि अञा जारी आहे, किथे बंदि न थियो आहे। हाणे जेकॾहिं मां ज़िक्र कयां शाह लतीफ़ जे काफ़ियुनि जो त उन जे जेके वायूं आहिनि उन जूं त पहिरियों त उहे वायूं आहिनि जेके शाह इनायत वटि आहिनि, जेके दादू दयाल वटि आहिनि, उनजो जेको थल आहे। मिसाल दोस्त पे ही दर आयो थियो मिलण जो साईं, दोस्त पे ही दर आयो थियो मिलण जो सायो, दोस्त पे ही दर आयो, इहो जो अस्थाई आहे थल आहे। दोस्त पे ही दर आयो थियो मिलण जो सायो, ॿई काफ़िया बि मिलनि था। वरी ॿियो ॿी काफ़ी ॾिसो, इन जो वयो विछोड़ो आयो मिलापो वाहिद वारो वरायो, दोस्त पे ही दर आयो। हाणे ॿी जेका आहे काफ़ी चऊं असां बिठाई जेके भाई चऊं, यार सजण जे फिराकूं मारी यार सजण जे, हाणे यार सजण जे फिराक ऐं मारी एतिरो थल आहे बसि। हुन में हुयो दोस्त पे इधर आयो थियो मिलण जो सायो, काफ़िया बि मिलिया, ॿ सिटूं हुयूं। हिन में सिर्फ़ु हिकिड़ी सिट आहे यार सजण जे फिराक ऐं मारी, बाक़ी वरी मिसरा अथसि ठुमरी वांगी आहे, ठुमरी बि ईअं आहे, ठुमरी बि ईअं हूंदो आहे, हिकिड़ी सिट जो अस्थाई हूंदी आहे ऐं हिकिड़ी सिट जो अंतरो हूंदो आहे। यार सजण जे फिराक ऐं मारी, दर दोस्तन जे के जे हूंदा मुझे हा मुश्ताक मियां, यार सजण जे फिराक ऐं मारी। हाणे इहे ॿिनि क़िस्मनि जूं काफ़ियूं थी वियूं। हाणे हीअ ॾिसो काफ़ी भिटाई जी बिल्कुलु चेंज आहे, हिन में डबल काफ़िया आहिनि। जेको ढोल फ़क़ीर चयो आहे, लायतन माणी असानी मुहबईअ न मुंहुं मटिजे, लायतन माणीअ सानी, प्योर काफ़ी आहे, प्योर। हिन जो लहजो, हिन जा लफ़्ज़, हिन जी ॿोली, हिन जी मौसीक़ी, लायतन माणी सां नीह दोस्त ईअं न मुंहुं मटिजे। हाणे इन में ॿ काफ़िया बिठाई रखिया आहिनि, हिकिड़ो नीह, ॿियो मटिजे। मूंखां प्यालो न थिए, मूंखां
खां पालियो न थिए शौक़ अव्हां जे जोशी मां सोहर में ताको पकड़े शौक़ अव्हां जे जोशी लाइ त निमाणी सां नीयो वरी मास वॾा हॾनि तां तो कपजे मोह बई न दिल मटिजे हाणे ॿ काफ़िया डबल काफ़िया बिल्कुलु डिफरेंट आहे बिटाई जी आहे काफ़ी पंहिंजे समूरनि वायनि खां ऐं हीअ ॾिसो वरी हिन काफ़ीअ में बि शाह लतीफ़ जे मिसरे में ॿ सिट हुयूं हुन में ॾेढ सिट हुई हिकिड़े में हिकु सिट हुई अंतरे में मिसरे में हिन में ॿ सिटूं अथसि पंहिंजो ॿी काफ़ी आहे हिन में आहे त मुंहिंजो हाल महरम यार हो कीअं विसरियां वरो वधियूं मुंहिंजो हाल महरम यार हो ॿोली ॾिसो हाल महरम यार हो दिल जो दिलबर यार हो कीअं विसरियां वरो वधियूं मुंहिंजो हाल महरम यार हो जेके काण्यारियूं कांधजूं से मागते कीअं मरकंदियूं जेके काण्यारियूं कांधजूं से मागते कीअं मरकंदियूं हो तुझनि जे हज में सिंगार सुरमा से कंदियूं हो तुझनि जे हज में सिंगार सुरमा से कंदियूं कीअं विसरियां वरो वधियूं मुंहिंजो हाल महरम यार हो हू त मुंहुं मोड़े वियो जेकर ॾिठई मुंहुं में मदियूं हू त मुंहुं मोड़े वियो जेकर ॾिठई मुंहुं में मदियूं सचो सरवर पंहिंजे वड़ अल्लाह बख़्शींदो बदियूं कीअं विसारियां वरो वधियूं मुंहिंजो हाणे ॿिनि सिटुनि में अलॻि अलॻि काफ़िया जेके काण्यारियूं कांधजूं से माग ते कीअं मरकंदियूं होत जिन जे हंज में सिंगार सुरमा सेकंदियूं अरफ़ तजनीस ॿोली डबल काफ़िया मिसरनि में इज़ाफ़ो वाईअ खां अॻिते जी सिन्फ़ आहे शाह लतीफ़ वटि इहा काफ़ी आहे हू बि काफ़ियूं आहिनि ऐं इहो जेको सिलसिलो सफ़र हलियो आहे शाह लतीफ़ खां पोइ सचल साईं वटि त हुन वटि वरी काफ़ियुनि जा तमामु घणा नमूना मिलनि था पिया हिकु त साॻियो आहे शाह लतीफ़ जी वाईअ आहे काफ़ी वारो आऊं बानी तूं साईं वे आऊं बानी तूं साईं वे पातुम पाद गिचिया गल कपड़ो पातुम पाद गिचिया गल कपड़ो आऊं बानी तूं साईं वे निमाणा है पर दर्द काफ़ीअ जो जी सूंह आहे दर्द ऐं उनजी ऐं सादगी ॿोली जी सादगी ऐं उन सां गॾु सुर टे शयूं बुनियादी शयूं आहिनि काफ़ीअ जूं दर्द सुर ऐं सादगी सादो इज़हार जज़्बनि जो सादो इज़हार बिल्कुलु निमाणा आहे पर मज़लूमियत हिकिड़ी सफ़ा हिकिड़ी जीअं हूंदो आहे ऐं हिन में जेको आहे सो सचल साईं वटि उन सचल साईं जी काफ़ीअ जा घणा घाड़ेटा मुतारफ़ कराया अॼु सो मां जोई आहियां सोई आहियां मां जोई आहियां सोई आहियां मां जोई आहियां सोई आहियां कीअं चवे को कीअं चवे को कीअं चवे को कीअं चवे मां जोई आहियां सोई आहियां को रिंद चवे को मुमन चवे को काफ़र चवे को मुमन चवे को काफ़र चवे को ज़ाहिर नालो ज़ाहिर चवे को नालो ज़ाहिर ज़ाहिर चवे को मुर्शिद को मुलहद चवे मां जोई आहियां सोई आहियां मां जोई आहियां सोई हाणे हुनजे हिकिड़ी इहा बि काफ़ी आहे इहा बि काफ़ी आहे हिते काफ़ी में इलाही सिटूं आहिनि ऐं पोइ काफ़ियुनि जो जेको इहो पंहिंजो सिलसिलो अॻिते वधियो ऐं ख़्वाजा फ़रीद वटि 35 क़िस्मनि जूं काफ़ियूं आहिनि उन जा वरी 35 घाड़ेटा आहिनि ऐं असां वटि उन में ख़्वाजा फ़रीद त ओ दिलड़ी लुटी तैं यार सजण कदी मोड़ मुआरा ते
या वतन ओ दिलड़ी लुटी ते यार नो तमाम घणा जेके आहिनि से ख्वाजा फरीद वटि आहिनि नानक यूसुफ ख्वाजा फरीद रोंदे उम्र निभाई यार दी खबर न काई आए यार दी खबर न का हार सिंगार सुहाग विञायम हार सिंगार सुहाग विञायम दिलयूं विसारा न माई यार दी खबर न काई आए यार दी खबर न काई। अच्छा नानक यूसुफ सचल साईं जो वॾे खां वॾो तालिब हुयो ख़ासि तालिब हुयो उन खे ॾोहिटो ॼायो जेको दराज़नि जी गादीअ जो सजाद नशीन हुयो सफ़ी क़बूल मोहम्मद उहो नानक यूसुफ जो ॾोहिटो हुयो उनजे जॾहिं हू ॼायो त हुन काफ़ी लिखी उम्र दराज़ तेरी अल्लाह निगहबान होवई अली दी अमान होवई पंज तंदी छांव होवई अली दी अमान होवई पंज तंदी छांव होवई उम्र दराज तेरी अल्लाह निगहबान होवई उम्र दराज तेरी अल्लाह निगहबान होवई। ये मुख़्तलिफ़ रंगनि असांजे काफ़ीअ जा ॿोली जे हिसाब सां नानक यूसुफ तमामु वॾो मौसीक़ार शाइर हुयो हुन त तराना बि लिखिया अमीर ख़ुसरू जीअं तराना लिखियो ठुमरियूं लिखियूं ख़्याल लिखिया नानक यूसुफ जी शाइरी में इहे सिंधूं बि आहिनि सिंधी सराइके में मैं देखा है इसरार तमाशा चल पल का मैं जाऊंगी बलहार हुस्न की यार हुस्न की चल पल का माना हिकु हिकु सिट में चारि चारि पंज पंज काफ़िया ऐं असल में काफ़ियो हुजे हर तजनीस हुजे अंदरूनी काफ़िया हुजे उहे मौसीक़ी पैदा करण लाइ हूंदा आहिनि इहो सॼो म्यूज़िक जो हुस्न आहे असल में जेको वधि खां वधि असांजो हाणे आख़िरी शाइर आहे हिन दौर जो 1982 में फोती आहे विलायत शाह जंहिंजी काफ़ी असांजी ॾाढी ॻाईंदी हुस्न सरदार कयासीं गार थिया गुलज़ार गुलज़ारा हुस्न सरदार कयासीं गार थिया गुलज़ार गुलज़ारा थिया गुलज़ार गुलज़ारा हुलिया हुबकार खुशबूदार थिया ख़रीदार सिकवारा हुलिया हुबकार खुशबूदार काफ़ा ॾिसो न हुलिया हुबकार खुशबूदार थिया ख़रीदार सिकवारा हुस्न सरदार तुफंगी तीर जन था झीर उड़िया सीर सीने में तुफंगी तीर उड़िया सीर जन था झीर उड़िया सीर सीने में लहू लाटा पवन झाटा लहू लाटा पवन झाटा थियन छचकार छचकारा हुस्न सरदार कयासीं गार थिया गुलज़ार गुलज़ारा हुलिया हुबकार खुशबूदार थिया ख़रीदार सिकवारा। ऐं ईअं पोइ तक़रीबन बेदिल साईं वटि काफ़ी जो पंहिंजो रंग आहे रखियल शाह जो मां तव्हांखे इहो ॿुधायां त सचल साईं 1335 काफ़ियूं लिखियूं 1335 सॼे सिंध में बल्कि पंजाब ताईं वधि खां वधि काफ़ियुनि जो जेको क्वांटिटी आहे क्वालिटी बि सचल साईं वॾे खां वॾो शाइर आहे काफ़ीअ जो वॾे खां वॾो सभिनी खां ऐं क्वांटिटी में बि 1335 उमिरि वॾी हुनजी 90 सालनि ताईं ऐं उन खां पोइ जेकॾहिं वधीक काफ़ियूं लिखंदो रखियल शाह आहे 712 काफ़ियूं आहिनि ऐं बाक़ी शाइरनि जो ख्वाजा फरीद हेॾो वॾो सराइकी जो तमामु वॾो शाइर जो 217 काफ़ियूं कुल पर क्वांटिटी ते मां नथो वञा तमामु बाकमाल ऐं आलीशान काफ़ियूं आहिनि बेदिल साईं में 317 काफ़ियूं आहिनि ऐं बेका साईं वटि 164 काफ़ियूं आहिनि ऐं अच्छा हिकिड़ो शाइर मूंखां रहिजी वियो अली गोहर शाह असगर वाह वाह पीर साईं पगारे जो ॾाढो उनजी उमिरि हुई वफ़ात 29 साल सिर्फ़ु 29 उन 650 काफ़ियूं लिखियूं 650 रमज़ान रावल मुंहिंजे रूह में अॼु के वरी लातव नयूं रमज़ान रावल मुंहिंजे रूह में अॼु के वरी लातव नयूं
फटड़ा दर्द फिराक जा तंहिंमें विधई बिहजूं वटियूं फटड़ा दर्द फिराक जा तंहिंमें विधई बिहजूं वटियूं सेताब सां आहिनि ततियूं सेताब तुंहिंजे सां ततियूं जीअं तेल जूं टिचकने तयूं रमज़ान वल मुंहिंजे रूह में अॼु के वरी लातव नयूं अली गौर शासगर रिकॉर्ड करण जो अनवर पलो साहब असीं अॼु आपदा परवीन जी या दरअसल रेडियो हैदराबाद के आखिरी रिकॉर्डिंग में साबिर साहब खड़ी आया काफ़ी उन जा मुर्शिद है पीर अली असगर शाह उस्ताद न्याज़ हुसैन जी तरज़ ठाही तो वो ॾाढी सुठी उनखे मुखड़ो हाणे ज़िक्र बि ज़बरदस्त दुल्हन वारन कुंडन कारन कयो कैदी कमंदन सां दुल्हन वारन कुंडन कारन कयो कैदी कमंदन सां परेबी जुल्फ फासाए फटी दिल फेर बंधन सां दुल्हन वारन कुंडन कारन कयो कैदी कमंदन सां सचल साईं वटि ग़ज़लाइतियूं काफ़ियूं आहिनि काफ़ियूं पर उनजो टेक्निक ग़ज़ल वांगुरु तूं आहीं साहिब सूरत जो हिया ग़ुलाम तुंहिंजो तूं आहीं साहिब सूरत जो हिया ग़ुलाम तुंहिंजो आहे ज़ौक़ शौक़ मौला मूंखे मुदाम तुंहिंजो तूं आहीं साहिब सूरत जो हिया ग़ुलाम तुंहिंजो तूं आहीं असुल असांजो आहियूं असीं बि तुंहिंजा मूं ते आहे मुक़रर साईं सलाम तुंहिंजो तूं आहीं साहिब सूरत जो हिया ग़ुलाम तुंहिंजो ग़ज़लाइतियूं काफ़ियूं सचल साईं वटि आहिनि जेके टेक्निक ग़ज़ल जी आहे पर उहा उनजो मिज़ाज काफ़ी जो आहे उनजी ॿोली ऐं काफ़ी लाइ ज़रूरी आहे त उनजो जेको मज़मून आहे छो त जेका सिन्फ़ असां चवंदा आहियूं नी उन ॿ शयूं हिकु हैत ऐं ॿियो उनजो मिज़ाज ऐं मज़मून हैत लाइ मां तव्हांखे अर्ज़ु कयो त काफ़ीअ जी हैत काफ़ी जो टेक्निक मुक़ररु न आहे त बीहजी न वई आहे उहा अञा उन ते तजुर्बा थी रहिया आहिनि हा उहो त सभई काफ़ियूं इहे काफ़ी आहे अयाज़ और शिकायत वटि काफ़ियूं आहिनि इश्क उकाब पखी पर ॾेही झड़प ॾेई थो छटे झटेड़े अल्लाह केरो नैया खां खटे खटे अल्लाह इश्क उकाब पखी पर ॾेही असां तो केर मयारो यार काफ़ी आहे संदड़ी ते सिर केर न ॾींदो ॻायो बि वियो आहे काफ़ी माना हिकिड़ी काफ़ी मां गुज़ारिश कंदसि त जीअं तव्हां ॻाल्हायो पिया विच में त हाणे असां मां सम्झां थी त जेकॾहिं केरु बि उनमें कंट्रीब्यूट करणु चाहे त उहो करे सघे थो तव्हां पंहिंजी गुफ़्तगू जारी रखो पर जेकॾहिं केरु बि हाज़रीन मां कंट्रीब्यूट करणु चाहे वधीक उनमें ॿुधाइणु चाहे उहो उनखे करे सघे थो जी जी असांजी हिकिड़ी शाइर आहे ग़ुलाम फातिमा लाल तमामु वॾी शाइर आहे ऐं असांजी ॾाॾी जी उस्ताद बि हुई ऐं उन जेको आहे सो उन जूं घणियूं काफ़ियूं असांजी ॾाॾी ॻाईंदी हुई हुन जूं तमामु ज़बरदस्त काफ़ियूं आहिनि तव्हांखे मां ॿुधायां उहा लतीफ़े नाले सां हली वई आहे केरु कशाला करे तुंहिंजी मोहबत में दुआ मामरे केरु कशाला करे तुंहिंजे मोहबत विधो मामरे न त साईं केरु कशाला करे विच में हिकिड़ी ॻाल्हि मां करणु चाहींदुसि त जेको तव्हां असां जेको डिस्कस कई त काफ़ी राग बि आहे असांखे ख़बर हुजणु घुरिजे त उहो काफ़ी राग आहे कहिड़ो इहो काफ़ी राग आहे जंहिंखे असां तिलिंग चवंदा आहियूं
छो त काफ़ी जेको ठाहठ आहे उन में इहे ई सुर आहिनि। ऐं ॿियो उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ान जेको 1967-68 में फ़ौत थी वियो आहे, उन पंहिंजे इंटरव्यू में ॿुधायो आहे त सिंध जो जेको काफ़ी राग आहे उहो कहिड़ो आहे, कीअं आयो असांजे ऐं कीअं क्लासिक में थियो। हुन जेको ॿुधायो आहे उनजी इहा ई धुन ऐं इहो ई हिनजो लहजो आहे जेको असां हुनखे, ऐं उस्ताद मंज़ूर अली ख़ान बि चयो आहे त हीअ काफ़ी राग आहे, जेका इहे जेका असां आमतौर सां हुनखे तिलिंग चवंदा आहियूं। तिलिंग क्लासिकल मौसीक़ी में अलॻि आहे पर हीअ काफ़ी आहे। मां ग़ुलाम फ़ातिमा लाज जेके तव्हांखे काफ़ी ॿुधाइणु चाहियां थो। सुर ॾेई न मूंखे साड़, सुर ॾेई न मूंखे साड़, तंहिंखां मारे छॾ त मरी वञा। सुर ॾेई न मूंखे साड़, तंहिंखां मारे छॾ त मरी वञा। ॾेई फिराक फटियल खे, ॾेई फिराक फटियल खे, वञी सूलीअ ते खणी चाढ़, तंहिंखां मारे छॾ त मरी वञा। सूर ॾेई न मूंखे साड़। हाणे साईं नसीर साईं सां असां वटि काफ़ी जो हिकिड़ो शाइर थी ॿुधायो, पीरल फ़क़ीर, जदीद शाइर आहे, 1912-13-15 ईअं गुज़ारियो आहे, ख़ैरपुर जो। उनजी मशहूरु काफ़ी आहे हिकिड़ी, मूंसां मिठा मिलण में करी थो हिजाब कयो। तव्हां शुरू कयो। पीरल फ़क़ीर। मूंसां मिठा मिलण में करी थो हिजाब कहिड़ो, मूंसां मिठा मिलण में करी थो हिजाब कहिड़ो, गैरनि सां गहरो तूं गॾु रकीबन, गहरो तूं गॾु रकीबन, आहे हिसाब कहिड़ो, मूंसां मिठा मिलण में, मूंसां मिठा मिलण में। चैनी दफ़्तरनि में कावड़ आराम आहे, चैनी दफ़्तरनि में कावड़ हराम आहे, कावड़ हलाल जंहिंमें, कावड़ हलाल जंहिंमें, सो आहे किताब कहिड़ो, मूंसां मिठा मिलण में, मूंसां मिठा मिलण में करी थो हिजाब कहिड़ो, गहरो तूं गॾु रकीबन, गहरो तूं गॾु रकीबन, आहे हिसाब कहिड़ो, मूंसां मिठा मिलण में। मुंहुं में सड़ जी जॻह ताक़त ज़रा नाहे, सूर ॾिसण जी जॾहिं ताक़त ज़रा बि नाहे, तॾहिं हिजर जो सुहिणा, तॾहिं हिजर जो सुहिणा, ॾीं थो अज़ाब कहिड़ो, मूंसां मिठा मिलण में, मूंसां मिठा मिलण में करी थो हिजाब कहिड़ो, गहरो तूं गॾु रकीबन, गहरो तूं गॾु रकीबन, आहे हिसाब कहिड़ो, मूंसां मिठा मिलण में, मूंसां मिठा मिलण में। नेण खणी कुन्यारी नूर लख यार मारी, तो नेण खणी निहारी पीर लख यार मारी, घायल सां गॾिजी घारी, थींदुई सवाब कहिड़ो, मूंसां मिठा मिलण में, मूंसां मिठा मिलण में करी थो हिजाब कहिड़ो, गहरो तूं गॾु रकीबन, आहे शिताब कहिड़ो, मूंसां मिठा मिलण में। चैनी दफ़्तरनि में कावड़
कहिड़ो मूं सां मिठा मिलण में, मूं सां मिठा मिलण में। कई थो हिजाब कहिड़ो गहरो तूं गॾु रकीबन, गहरो तूं गॾु रकीबन। आहे हिसाब कहिड़ो मूं सां मिठा मिलण में, मूं सां मिठा